बादशाह पीर जा मुरीदन सो बादशाह पीर जो अञा दुनिया में आयो थोरो वॾो थियो अम्मा जी हंज में वेठो अम्मा के चई अम्मा अॼु हिकिड़ी ॻाल्हि तोखां पुछां जी पुट पुछ चई अम्मा सही सही मूंखे जवाबु ॾिजां कि पुट पुछो अम्मा तूं अञा कुंवारी हुई नंढी हुई उन दौर जी ॻाल्हि आहे अम्मा जी फरमा मां हैरान हे त ॼाओ ई कोन हो त उन टाइम जी ॻाल्हि हिन कीअं ॿुधी अम्मा ॿुध वो पंहिंजे मेले में शादी हुई सैयदनि जी हो पोइ नाने खे दावत ॾेई वियासीं अब्दुल्ला सोमईअ खे पोइ नाना चयो सभु हलंदासीं माइटनि सदा तो चयो मां कान हलंदुसि मुंहिंजे पर्दे जो मसइलो आहे माण्हू ईंदा मां नथी चाहियां त के ग़ैर जो मोह पवां इन जे करे मां कोन थी हलां पोइ अम्मा तोखे छॾे विया पाण विया शादी में चोर के खबर पई त अब्दुल्ला सोमई जो घर अकेलो आ सब शादी में विया वो चोरी जी नियत से आयो दीवार जे वेझो आयो अम्मा मां उन वक्त आलम अरवाह में वलियन के सबक में पढ़ाया मुझी नजर पई हेठ चोर दीवार पे चढ़ो अल्लाह के अर्ज के मुझा मालिक मुझी अम्मा जीजल साजू छड़ियो वेठी आ पर्दे जे करे ही चोर वने पियो जे करी अम्मा ते नजर पई अम्मा जी हिनते तो उहा पर्दे वाली गाल त कान रहंदी मालिक इजाज़त दी अम्मा वो घर में एकड़ो शींहदार थियो तोखे याद हुंदो इहो शींह ठंग जो कोन हो तुंहिंजो पुट अब्दुल कादिर जीलानी हुयो जे शोर के टपो हणी हेठ केरायो मुंहिंजी अम्मा मूं तुंहिंजो पर्दो बचाए सुभान अल्लाह उन जवान जा हे मुरीद आहिनि अल्लाह से मुझी अवां जी हाज़िरी कबूल फरमाए नमाज जी पाबंदी कयो माइटन जो अदब कयो वडे नंढे जो साञा कयो मुझा दोस्तों मोहब्बतूं पंहिंजे दिलनि में पैदा कंदो अल्लाह कंदो न वायरस ईंदा न बीमारियूं ईंदियूं न फितरा ईंदा सभ खां वधीक हर मुश्किलात जो हल ही मोहब्बत आहे